तई पतो हेडा बयान हली रहो उन नांग पेट के वकड़ दिनो ओ मुझे दस्तगीर जा दीवाना पीरन जे पीर जो बयान जी हले पियो ही हली रहो नाग मथे चढ़ंदो आयो मुंडी मुबारक में वकड़ दई नाग मुंडी परे करे पीरन जे पीर जे चेहरे जो दीदार करे रहो तो पीरन जे पीर पांजे तकरीर के बंद करे नाग दे निहारो निहारे करे नाग के मुंडिया का वठण फरमायो पाण फरमाया नाग किए आयो ओ सुना अवा जे दीदार जे ला आयो पाण फरमाया मुझे तकरीर में एतरो खलल विदो थई ओ सुना बस इजाजत मिले त वन्या पाण फरमाया एतरो तकरीर में खलल विदो थई इए कोन छडींदो मां सही कीए छडींदो पाण फरमाया अज मां पीरन जे पीर सा वायदो कर जिथे मां दस्तगीर जो नालो ईंदी उते दंग न हणंदे जाथे दंग नालो मां पीरन जे पीर जो जेते दंग न हणंदे त नांग थो अर्ज़ करे हे लफ्ज़ वड़न त भेज दस्तगीर जो नारो रब दस्तगीर जे सदके सभिन मुसीबतुन का आजाद फरमाए छॾे मुंहिंजे पीरन जे पीर सां नांग वाइदो तो करे ओ सुणा तुंहिंजो नालो आयो दंग त न हणंदो पर तुंहिंजे नाले जो को लीको कढंदो मरते मरी वियो दस्तगीर जे लीके मां दस्तगीर जो को दिल सां नारो ॿुधाए उन जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमा दस्तगीर जो को दिल वारो नारो ॿुधाए मुसीबत दूर करे छॾिया दस्तगीर जो को दिल वारी लड़ करे उन जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमा उन जे ख़त्म करे छॾिया उन जे खांदे जेंदे बदल शुरू है उन मुसीबत हथन के मथे करे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत आजा भेज दस्तगीर जो नाम मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे दरते त नांग भी झुकियल आहिनि वो नांग न सुञातो तोखे छा थियो दस्तगीर जे दरते अरे दस्तगीर जे नाले के नांग सुञाणनि था तोखे छा थियो जो तुंहिंजे हथनि मां दस्तगीर जी दामन छॾाइजी वई वो आज़िम तो कर दस्तगीर के आज़माए पोइ दस्तगीर जे दरते आ नांग जे लीको कढ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो नांग अज ताईं वाइदो पूरो थो करे मरंदे मरी वेंदो ततल वारीअ ते तड़पंदो चवंदो तड़पी सघां थो दस्तगीर सां वाइदो नथो तोड़े मरी सघां थो तड़पी तड़पी दस्तगीर सां वाइदो मां पूरो नथो करे सघां अरे दस्तगीर जे दरन ते जानवरनि वाइदा पूरा कया तूं त मुस्तफा जो उम्मती थी करे दस्तगीर जे दस्तगीर नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी जेके दस्तगीर पाण घुराए न मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो फरमान पाण फरमा जॾहिं असां चाहींदा आहियूं त तॾहिं कोई असांजो ज़िक्र कंदो आहे जेको ज़िक्र न करे जो दस्तगीर इनखे चाहे त पंहिंजो ज़िक्र कराए न दस्तगीर राज़ी थिए त पंहिंजो ज़िक्र कराए न तो ज़िक्र न कयो त छा थी वियो दस्तगीर जा त जंग जा जानवर बि अरे वणनि जा वण बि दस्तगीर जो ज़िक्र करनि था न कयो दस्तगीर जिन बलाऊं दस्तगीर जा मुरीद आहिनि सुभान अल्लाह वाह मुर्शिद सुभान सुभान अल्लाह तू जिन्ननि खां बि वहीं सुभान अल्लाह जिन मञनि था जिनड़ो नथो मञे अरे जिनड़ा
जेको दस्तगीर खे न मञे त चओ जिन्नड़ो आहे राजा दर करे सुभान अल्लाह चओ न अदा दस्तगीर जो दर वठ त भलो थई दुनिया जा दर हिक पासे दस्तगीर जो दर हिक पासे आ मुर्शिद दस्तगीर जो फरमान आ त इन यदी अना मुरीदी कसमाए अल अर्द मुजो मुरीद जे मथा हथ इया जे जमीन जे मथा आसमान आ जिते जमीन आ उते आसमान आ जाते मुजो मुरीद आ मां दस्तगीर जो हथ दस्तगीर जो शान के आम माण्हुनि थोरे लिखियो आहे वदन वदन मुफसरन दस्तगीर जो शान लिखियो आहे अदा दस्तगीर मुर्शिद जी यारी झर झंग में मशहूर आहे अल्लाह जी ज़ात जो कसम जेड़े भी मुल्क में हले वञ तोखे दस्तगीर जो फैज़ मिलंदो कुर्बान मुर्शिद दस्तगीर जे मक़ाम तां उहो पीरन जो पीर दिलबर दस्तगीर पाण फरमायो त रब करीम मां दस्तगीर सां वाइदो कयो पोइ मां मुरीद कया मां अर्ज़ कयो मां मौला मां ईअं मुरीद न कंदुसि रब करीम चयो ओ अब्दुल कादिर जीलानी कीअं मुरीद कंदे मुंहिंजा मौला मूंसां वाइदो कर मुंहिंजो हिकिड़ो मुरीद बि दोज़ख में न मोकिलींदे पोइ मां दस्तगीर मुरीद कया पीरन जो पीर जो फरमाए मां अब्दुल कादिर जीलानी सा रब करीम एक दफो न ब दफा न 5 दफा न 10 दफा न 20 दफा न 70 दफा वायदो कयो ओ अब्दुल कादिर जीलानी जेको तुझे दामन में आयो उहो दोज़ख में न हुओ जन्नत जो सुभान अल्लाह सुभान ओ दस्तगीर जा गुलाम हाने बुध मुरीद हुआ जो को पंहिंजे मुर्शिद खे राज़ी करे मुरीद हुआ जो को पंहिंजे मुर्शिद जे पैरवीअ ते हले मुर्शिद चवे दाढ़ी रख त दाढ़ी रखणी आहे मुर्शिद चवे 5 वक्त नमाज पढ़ पढ़नी कंहिं भी नमाज जे फरागत का पोइ 4 तस्बीह कादिर सिलसिले में जिक्र कर हिलाल जी रोज़ी कमा अबे मां जो नाफरमान न थी दस्तगीर फरमा पोइ मथे ॾांहुं विहाणो ॾेई सुम्ही पोइ मां तुंहिंजो ज़ामिन दस्तगीर वेठो आहियां न त चए नमाज छाजी मुर्शिद वेठो आहे या नमाज त मुर्शिद तो भी माफ कोने मुरीद तो काॾो थींदी 5 वक्त नमाज जा पाबंद थी वञो पाण त पढ़ो पर पंहिंजे बच्चन खे भी नमाज पढ़ायो तो असांजी कब्र चङी थी पए मुंहिंजे महबूब जा परवाना घणे खां घणो क़ुरान पाक जो दीदार कयो घणी नमाज पढ़ो पंहिंजे रब जी इबादत कयो छो जो आया बिन कमन जे लायो प्यारा दोस्तो हिकिड़ो त रब जी इबादत करण जे लाइ ऐं मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे दुरूद शरीफ पढ़ण जे लाइ आया आहियूं हिकिड़ी इबादत ॿियो महबूब ते दुरूद पढ़ पोइ चवंदो इहे ॿई कम कयूं त असां पोइ कमाईंदासीं कीअं बाबा इहो ई त रब करीम जो हुकुम आहे त हिलाल जी रोज़ी कमाए हिलाल जी रोज़ी कमाइण बि इहा बि त इबादत आहे ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ न 5 वक्त नमाज पढ़े नमाज पढ़ी पंहिंजे रोज़ीअ सां लॻे पर पोइ उहो रब फरमाए लिखो सही इबादत में आहे पोइ मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा परवाना अदा अल्लाह वारनि जे तरफ़ ते दीन जो ई सबक़ मिलंदो आहे दस्तगीर जे तरफ़ ते नमाज जो सबक़ आहे क़ुरान जो सबक़ आहे अञा अल्लाह वारनि जे तरफ़ ते कहिड़ी नामुनासिब शइ जेकी तोखे पहिरियों दोस्तो दुखी थी लगे त अल्लाह वारनि जे दर ते न वञो अल्लाह वारनि जे दर ते त रुठल रब मिलंदो आहे रुठल रब परचंदो आहे अदा अल्लाह वारनि जे दर ते ईमान जी दौलत मिलंदी आहे अल्लाह वारनि जे दर ते क़ुरान ऐं नमाज़ जो दस मिलंदो आहे ओ बेनमाज़ी वञे त नमाज़ी बणिजी वञे बेहया वञे त हया वारो बणिजी वञे ओ अदा बदबख्त वञे त बख्तन वारो बणिजी वञे हा दोज़खी वञे अल्लाह वारनि जे दर तां जन्नती बणिजी अचे तॾहिं त आशिक़ चयो दस्तगीर सरकार जो शेर सुभान अल्लाह जो तमार कया केजी दिल थी जावे ताजे बेड़ो तरे समझी दिल थी जावे ना आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे ये दिल
करे थी ॾाढा भेज दस्तगीर जो नारो आखिरी घड़ी कबूल तवारी थींदी आहे तो शेर ॿुधो इंशाअल्लाह ताला पोइ दुआ ख़ैर थींदी जो आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो पुटड़ो वयो ऐं खुशियनि जो दर बंद थी वियो कोन हलियो वसवीर बेड़ो तारे दे तो देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे दस्तगीर अॼु जेको दिल सां पढ़ाए सभु दुख सूर ख़त्म करे उनजो बेड़ो तारे छॾिजा ढोल भरे छॾिजा आ पीरनि जा पीर बेड़ो तारे देर न कर दस्तगीर देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हर को चवे तो रब जी रज़ा ते राज़ी रहो सब्र करे वेही सदमाएदा सूरन सो वेथिरुआ रतनीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे वयस परीय भर पुटड़े खे परणाइण लाइ कोशिश कई मूं पुटड़े जे घरड़े ठाहिण लाइ आई विछोड़ जी वीर बेड़ो तारे दे आई विछोड़ जी वीर बेड़ो तारे दे महल थई जो जवान हुआ जेको महल न विञाए सॾड़ो त करना दस्तगीर जे दरबार में बेड़ो करे आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे कंहिंजो अक़ीदो आहे त दस्तगीर सॾ ॿुधंदो बि आहे पहुचंदो बि आहे सभिनि जो अक़ीदो हाणे मां हे शेर पढ़ां थो जंहिंजो अक़ीदो आहे सॼी महफ़िल वारी राड़ हिक पासे हे दिल वारी राड़ करे दस्तगीर खे सॾ कजां दस्तगीर फरमा मुरीद दिल मां राड़ पोइ निकिरंदी अथई मदद मां दस्तगीर जी पहिरियों पुॼंदी आहे हे लफ़्ज़ ॿुधी पोइ मुर्शिद खे राड़ कर त इंशाअल्लाह ताला बिटाई से फरमाइण त मीरा शाह मदद कर अची ओखी वेर लिल्लाह कारण लतीफ़ जवे भर पाज़ीअ दे पेर औलाद अली शेर करका मार मुरीदनि जी अहिड़ी मार मुर्शिद जी थींदी बेड़ो तरी वेंदो छा थो चवे आशिक़ आयो बगदाद का ताज दिल पर दाद करे बहकी वञे थो दिलवारी रड़ कर कबूलत जी घड़ी आहे हर को भॼन बेड़ो हथ में पार दिलवारी रड़ कर मुर्शिद राज़ी थी पए दस्तगीर जी सब जमा ठाहे सॼा काले घराना जेके नेक मक़सद खणी आया खाली जोड़ू खणी आया पंहिंजे नाले नाले जे दरबार मां सुभान अल्लाह दस्तगीर मां दस्तगीर जे बचड़ो हथ ॿधी अर्ज़ कयईं दुनिया वारनि सां फिटाजां दस्तगीर जे दर सां न फिटाजां जो मुर्शिद जो फरमान आहे जेकॾहिं फरमान सचो न हुजे त मां जीलानी सैयद खे हथ न ॾिजां मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाए जेको मां दस्तगीर जो गुस्ताख़ आहे उन जी ज़ाहिर बातिन इज़त महफूज़ न हूंदी दस्तगीर जो फरमाए जेको मां दस्तगीर सां दिली प्यार थो करे उन जे इज़त जो ज़ामिन मां पीरनि जो पीर ते पर दस्तगीर
दस्तगीर फरमायो मुझो मुरीद हुजे कपड़ा फाटल हुजन जुती छिगल हुजे उनके निंदड़ को न समझजा उनजे छिगल जुतीअ खे न ॾिसजा उनजे फाटल कपड़न खे न ॾिसजा बस इहो ॾिसजा त इनजे मथां हथ कंहिंजो आहे मुर्शिद जो फरमान आहे त मुंहिंजो मुरीद जाथे बि हूंदो सभिनि खां मथां नज़र ईंदो जेकॾहिं हारी आहे त हारनि मां मथे दुकानदार आहे त दुकानदारनि मां मथे ॾाढा दड़ करे सुभान अल्लाह चओ वदा दस्तगीर जो दर दुनिया जे अंदर ॿिया बि दर ॾिठा हूंदई पर दस्तगीर जहिड़ो दर कोन मिलंदो फरमाए न आयो बगदाद का ताज दिल पर दाद करे पहुंची वञे तो दिल सां जो फरियाद करे किसी जयाई मुर्शिद मीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हथ मथे खणी पहुंच दस्तगीर कुर्बान मुर्शिद रबर अदा दस्तगीर जो दर के किथा मिलियो के किथा असा के मिलियो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी जो दर था दस्तगीर जो दरवाजो वो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जो को प्रिय जे कदमन जन्नतुल बकिया में सतो पियो वो मुर्शिद आशिक अली शाह जिलानी अल्लाह जी जात जो कसमा जो को ज़बान मां लफ्ज कढंदा ई थी वेंदो जे मुझे रबर जो दीदार कयो उनके खबर आहे त मुझे मुर्शिद जो फैज़ छा आहे अल्लाह जी जात जो कसमा मुझा रबर लजपाल मुर्शिद असां कदे सजी जिंदगी में करे पांजे मुर्शिद जी नमाज कज़ा न ॾिठी थे कदे बिना जमात जे नमाज न ॾिठी थे मुझा रबर लजपाल फरमाईंदा हाय हाय सुभान अल्लाह अल्लाह अकबर ॾींहं राति इन तड़प में हूंदा त पहिरीं मूंखे पंहिंजे कदमनि में जॻह ॾे हर शहर में इहा तमन्ना कयूं पहिरीं पाकिस्तान में न पंहिंजे कदमनि में जॻह अता फरमा पर हींअर बि जन्नतुल बकिया में पंहिंजे मुरीदनि खे विसारियो थोरी अथऊं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको मुरीद दिल सां सॾींदो आहे उनखे मुर्शिद रबर पंहिंजे मदद सां पहुचंदो आहे उनजो बेड़ो पार बि कंदो आहे असां सां गॾु आयो आहे साईं लाल ॾिनो चाकराणी ॾाढा त सुभान अल्लाह चओ वॾेरो लाल ॾिनो चाकराणी मुंहिंजे रबर कामिल मुर्शिद जो प्यारो मुरीद आहे जेको मूंखे हींअर खणी आयो आहे पंहिंजी गाॾीअ ते ॾाढा त सुभान अल्लाह चओ मुर्शिद रबर त जन्नतुल बकिया में रहिया फकीर लाल ॾिने साईं जे घर मां 5-6 तोला सोन गुम थी वियो पर घर में अफरा तफरी थी वई हो हुन ते पियो हणे हो हुन ते पियो हणे घर जो मसलो हिन जो मुंहिंजो कामिल मुर्शिद जो वेठो मां ॿिए खे दाह छोड़िया बस रात जो वुज़ू करे गीचे में गारो करे पांजे मदीने दे मुंह करे मुर्शिद खे सद कई मुर्शिद पिरीअ जे कदमनि में सुता पिया हो जेकॾहिं ज़िंदा पंहिंजी हिते खट खणाए सघो था इहा ख़बर अथव त जन्नतुल बकिया में असांजी मज़ार थींदी जेकॾहिं इहा तव्हांखे सभु ख़बर आहे त असांजे हाल जी बि सॼी तव्हांखे ख़बर आहे ॿिए जे दर ते छो वञूं अञा रोई करे मुर्शिद खे सॾड़ो करे सुतो ॾाढा त सुभान अल्लाह चओ न लाल त अल्हम्दुलिल्लाह जेको आहे असां सां गॾु आयो मौजूद वेठो आहे मुंहिंजे लजपाल खे सॾड़ो करे जॾहिं सुतो मुंहिंजे मुर्शिद दीदार करायो साईं जी फिरा की ज़बान मुर्शिद बरबा घबरांदे की असां तो तोसां नाल गॾु हुआ बा तव्हां सां त मुर्शिद फरमा गॾु आहियूं पाण फरमाए दवा तव्हांजो सोन तव्हांजी फलाणी माइठाणी जेकी शहर में वेठी आहे उन जे अलमारीअ में उन जे पर्स में अच्छे टिशूअ में उहो सोन वेठो पियो आहे तव्हां वञो जॾहिं वेंदो त उहा चवंदव मूंसां कमरे में अकेलो ॻाल्हायो
पाण फरमायो उनके जो अकेलो न ॻाल्हाईंदासीं सभिनि घर जे भातियुनि जे साम्हूं ॻाल्हाईंदासीं ऐं मुंहिंजे लजपाल मुर्शिद वरी ईअं बि फरमायो त चइजो जेकॾहिं बासे न मुर्शिद फरमायो अथई जंहिं अखियुनि सां ॾिठो थी जे हथनि सां खयो अथई अगरि न ॾिनी इहे तुंहिंजा हथ बि न हूंदा तुंहिंजूं अखियूं बि न हूंदियूं बस जीअं जो निंड मां जाग थी पंहिंजे घर वारे खे मुबारक थी सोन मिली वियो काथे जे मुर्शिद करीम दीदार करायो हीअं हुकुम थियो आहे बस सुबुह थी उन माइटनि वटि विया जीअं जो उन माइटराणी खे सॾु करे कयूं त उहा हज़ारो क़दर रोअण लॻी बस मूंसां अचो वियो कमरे में ॻाल्हायो हुनजे मुर्शिद अॻ में ॿुधायो आहे तुसां कमरे में कोन ॻाल्हाईंदासीं सभिनि जे मुंहं ते ॻाल्हा हुन चयो मां छो खणंदसि मां त तव्हांजे घर ईंदी कोन आहियां कोई क़िस्मत सां हिकु ॿ दफ़ो आई आहियां हुननि चयो त तो सोन खयो आहे मुर्शिद फरमाया तुंहिंजे अलमारीअ में तुंहिंजे पर्स में अच्छे टिशूअ में सोन वेड़ो पियो आहे उहो ॾे अगरि न ॾिनी त तुंहिंजूं अखियूं भी न होती तुझा हथ भी न होता बुदा छाती जाए निशानी जो पक्कियूं मिलियूं त हथ ॾकण शुरू थी विया बस रोई करे चई त मूंखे माफ़ कयो मूंखां ग़लती थी वई आहे मां तव्हांजो सुन जीअं जो खणी आई त वाकई पर्स में अच्छे टिशूअ में जेको मुर्शिद फरमायो अदा जेकॾहिं मदीने पाक मां पंहिंजे मुरीद जी मदद ख़ैरपुर जे अंदरि करे सघनि था त मोरे वारो तव्हां सां बि त परे न आहियो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको कामिल पंहिंजे मुर्शिद खे दिलि सां सलींदो आहे मुर्शिद परे न आहे दिलि मां मुरीद जे दिलि मां निकिरंदी आहे मुर्शिद जी मदद अॼु में पहुचंदी हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नालो चओ कामिल मुर्शिद मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जी ने कॾहिं अज़मी फ़कीर जो आख़िरी शेर ॿुधो त पोइ दुआए ख़ैर कयूं बस नंगर वारा बि नंगर जी तयारी कयो नंगर आहे न कुझु त असर हुजो यार ॾाढा त सुभान अल्लाह चओ अज़मी फ़कीर छा थो चवे बस ॿ मिसरा फ़कीर जा ॿुधो पोइ दुआए ख़ैर छा थो फरमाए हाजी बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो हाजी बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो देसो हुअ जे दिल पर खे देसो हुअ जे रहबर खे ही मुंहिंजा न्याज़ ॾिनियूं अचजो हाजी बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो ॾाढे दर्द करे सुभान अल्लाह चओ नेक नज़र सां बोले लहजो अथव गनी उस्मान जे वेझो जन्नत में घर यार पंजे खे जन्नत में घर यार पंजे खे यार ॾिनो अॾसूं अचजो हाजे बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो दिलि न सहे थी एॾी छोटी हिकिड़ो दफ़ो आ मुर्शिद मोटी सिंध सजी तोखे यादि कंदी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिंध सजी तोखे यादि कंदी आ ही बि रोई अर्ज़ रखियूं अचजो हाजे बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो देसो हुअ जे दिल पर खे देसो हुअ जे रहबर ही मुंहिंजा न्याज़ ॾिनियूं अचजो हाजे बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो सोण लतों जा साहिब ज़ादा नाहिन दीन जे कम खां वेल न वांदा फैज़ उहो ई जारी आहे फैज़ उहो ई जारी आहे ही बि दिल जाए ॾिनियूं अचजो हाजे बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो हाजे बगी वञिजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो सही तू न करे जे हमराई अज़मी थे हा कोन मदाहे
अदमी फकीर शायर हो पर नातियूं कोन पढ़ंदो न वरी उनखे ॾाढ़ी ही वो मुंहिंजे रबर मुर्शिद सां मिलियो पाण पाण खां वठी लाउड ते ॿिया अबा हे नात पर ठाहे तो कुझु पढ़ बि त सही आस्ते आस्ते नातियूं शुरू कयईं वरी ॿिए दफ़े मुर्शिद मिलिया अबा हाणे महबूब जो बाग बि त छॾ वरी ॾाढ़ी बि छॾ तॾहिं थो चवे